एमिली डिकिंसन जे मशहूर नज़म होप जो सिंधी तर्जुमो तव्हांजे साम्हूं पेश कयूं था। उमेद तव्हांखे पसंदि ईंदो। होप जो सिंधी तर्जुमो असां कयो आहे उमीद। उमीद उहा शइ आहे जंहिंखे पर आहिनि। उमीद उहा शइ आहे जंहिंखे पर आहिनि। रूह में रचियल उन जा घर आहिनि। उन जे ॻाइण में लफ़्ज़ न आहिनि पर मौसीक़ी जी सार आहे ऐं बिना रुकजण जे उन जी उॾार आहे। तूफ़ाननि में बि उन जो सुहिणो आवाज़ ॿुधिजे थो। उन जी उॾार जो सफ़र किथे न रुकिजे थो। उन जे अॻियां पितकड़ो पखी बि शर्मिंदा आहे। उन जे अॻियां पितकड़ो पखी बि शर्मिंदा आहे। हुन जे हौसले जी गर्मी हर कंहिं लाइ ज़िंदा आहे। मूं उनखे ॿुधो आहे सियारे जे पारे में। मूं उनखे ॿुधो आहे सियारे जे पारे में ऐं अजीब तरीन समुंडनि जे धारे में। पर कॾहिं बि कंहिं बि सख़्तु हालात में उन मूंखे ॾिनो आहे। घुरियो न आहे कुझु बि ख़ैरात में। ॾिनो आहे घुरियो न आहे कुझु बि ख़ैरात में। तव्हांजी तमामु घणी महिरबानी।